खिते में अमन ऐं इस्तेहकाम जे लाइ अहम अॻ भराई। पाकिस्तान जी मेज़बानी हेठि अमरीका ऐं ईरान विच में अॼु इस्लामाबाद में सिधियूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। ॿिन्ही मुल्कनि जा आला सतही वफ़द पाकिस्तान पहुची विया। अमरीकी नायब सदर जेडी वैंस जी अॻुवाणी में वफ़द इस्लामाबाद पहुतो। अमरीकी वफ़द में जेरेड कुशनर ऐं स्टीव विटकॉफ शामिल। ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर बाक़िर कालिबाफ जी अॻुवाणी में वफ़द अमरीका सां ॻाल्हियुनि जे लाइ पहुची वियो। नायब वज़ीर आज़म इसहाक डार ऐं चीफ ऑफ डिफेंस स्टाफ फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर वफ़द जी आजिया कई। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची ऐं ॿिया अमलदार बि ईरानी वफ़द में शामिल। क़ौमी असेंबली जे स्पीकर सरदार अयाज सादिक, वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी महिमाननि जो आदरपा कयो। नायब वज़ीर आज़म इसहाक डार उमेद ज़ाहिर कई आहे त थोरियूं ॻाल्हियुनि खे तामीरी अंदाज़ में अॻिते वधाईंदियूं। पाकिस्तान तकरार जे जदादार हल जे लाइ सहूलियतकारी जारी रखण जो वचन वरजायो आहे। अमेरिकी सदर ट्रंप चयो आहे त इस्लामाबाद ॻाल्हियुनि जे लाइ सुठी टीम मोकिली आहे। जेडी वैंस जे जेरेड कुशनर ऐं स्टीव विटकॉफ इस्लामाबाद में मुलाक़ात कंदा। हुर्मज़ जो सामूंडी लंघ जल्द मुकमल खुली वेंदो। ईरान वटि एटमी हथियार न हुजनि, इहा डील असां जे लाइ सुठी हूंदी। ईरानी स्पीकर बाक़र कालिबाफ चयो आहे त ईरान ख़ैर सगाली सां आयो आहे, पर अमरीका ते एतमाद न आहे। अमरीका हक़ीक़ी मुआहिदो पेश करे ऐं ईरान जे हक़नि जी तस्लीम करे त ईरान जी मुआहिदे जे लाइ तयारु आहे। लबनान में जंगबंदी ऐं ईरान जा मुजम्मद असासा बहाल कया वञनि, इहे तय कयल नुक़्ता आहिनि जिन ते अमल थियणो आहे। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जो चवणु आहे त अमरीका वाइदनि जी पासदारी करे ऐं अमरीका लबनान में जंगबंदीअ जो वाइदो कयो हो। नार में हाणे जंग न पर अमन जूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। अल्हम्दुलिल्लाह जंग जूं न अमन जूं ॻाल्हियूं थियनि पियूं। जेके धुरियूं जंग में आमूं साम्हूं हुयूं उहे अॼु ॻाल्हियुनि जी मेज़ ते अची वियूं आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो क़ौम खे ख़िताब चयाईं, ईरानी ऐं अमरीका जी क़यादत जंगबंदीअ ते इतफ़ाक़ कयो आहे। लबनान ऐं इसराइल जंगबंदी जे लाइ अंगारे ते गॾिजी वेहण ते राज़ी। गॾिजाणी में जंगबंदी ऐं ॻाल्हियुनि जी तारीख़ तइ कई वेंदी। बरतानवी मीडिया मूजिबि जंगबंदी ॻाल्हियूं अंगारे ते वाशिंगटन DC में थींदियूं। इसराइल जो चवणु आहे त ॻाल्हियुनि में हिज़बुल्लाह खे शामिल न कयो वेंदो। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब अमरीका जे दौरे ते रवानो। मोहम्मद औरंगज़ेब आलमी बैंक ऐं IMF इजलास में पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदो। नाणे वारो वज़ीर आलमी मालियाती इदारनि जी आला क़यादत सां मुलाक़ात कंदो। मोहम्मद औरंगज़ेब बोस्टन में हार्वर्ड यूनिवर्सिटी में पाकिस्तान कॉन्फ्रेंस में भी शिरकत कंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि पाक चीन ॿितरफ़े सहकार खे वधीक मज़बूत बणाइण बाबति इजलास। सदर आसिफ अली ज़रदारी जे ताज़े चीन जे दौरे दौरान थियल मफ़ाहमती यादाश्तनि जो जाइज़ो वरितो वियो। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सदर आसिफ अली ज़रदारी जो ताज़ो दौरो चीन जो इंतहाई अहमियत रखे थो। इजलास जो मक़सदु मुख़्तलिफ़ शोबनि में गॾियल मनसूबनि ते अॻराईअ खे तेज़ करण ऐं मज़बूत कोशिशुनि ज़रिए वक़्ति अमल खे यक़ीनी बणाइण आहे। वॾे वज़ीर पारां तवानाई, लाइव स्टॉक, माहौलियात, ज़राअत, इमरजेंसी सर्विस जहिड़नि अहम शोबनि ते ध्यानु वधाइण जी हिदायत, फिज़िबिलिटी स्टडीज़ जे जल्द मुकमल करण, फौरी मंज़ूरियूं ॾियण ऐं सीड़पकारनि जे लाइ सहूलियतूं फ़राहम करण ते बि ज़ोर।
सिंध पुलिस पारां ॾोहनि जी रोकथाम ऐं जदीद पोलीसिंग जे लाइ हवाई निगरानी जो शोबो क़ाइमु करण जो फ़ैसिलो। IG सिंध जावेद आलम ओढो जी सदारत हेठि इजलास में फ़ैसिलो कयो वियो त नए शोबे ज़रिए शहरनि, अहम शाहराहनि ऐं ट्रैफ़िक जी निगरानी कई वेंदी। रेलवे ट्रैकनि, हाईवेज़ ऐं कचे वारनि इलाइक़नि जी निगरानी खे यकीनी बणायो वेंदो। IG सिंध जो चवणु आहे त हवाई ऐं डिजिटल निगरानी जदीद पोलीसिंग जो अहम हिसो आहे। नए शोबे जे ढांचे SOP जे लाइ कमेटी जोड़ी वञे। ऑपरेशनल तरीक़ेकार जे लाइ सीनियर ऑफिसरनि ते ॿधल कमेटी जोड़ी वञे। कमेटी समूरनि टेक्निकल दस्तावेज़ी ऐं तरबियती पासनि जो जाइज़ो वठे। नए ढांचे बाबति जल्द जामिया सिफ़ारिशूं पेश कयूं वञनि। दराजा शरीफ में जुणेजा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि विच में झेड़ो, फायरिंग में औरत समेत 4 ॼणा क़तल, 5 खां वधीक ज़ख़्मी। पुराणे तकरार तां जुणेजा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि विच में झेड़ो थी पियो। फायरिंग में साईंदाद जुणेजो, लाल खान समेत 4 ॼणा मारिजी विया। इतलाह ते पुलिस वाक़े वारे हंधि रवानी। इलाइक़े में ख़ौफ़ पकड़ियल वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं IG सिंध पुलिस वाक़े जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। टंडोजाम पुलिस पारां मुबजना मुक़ाबले में 4 फोरू मारण जी दावा। मारिजी वियलनि जे अब्दुल कुदूस लाशारी, असद बोज़दार, अब्दुल जब्बार सब्ज़ोई ऐं इरफान बुलेदी तौरु सुञाणप। संदन लाश सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल। पुलिस मूजिबि मारिजी वियल फोरनि जी कब्ज़े मां 4 पिस्टल हथिया विया। मुक़ाबले दौरान 3 फोरू फरार थी विया। मारिजी वियल 4 फोरू कुझु ॾींहं अॻु इस्लाम कोट खां हैदराबाद वेंदड़ कोच मां मुसाफ़िरनि खां फुर में मुलविस हुआ। मारिजी वियल फोरनि मां 2 जो तालुक़ जैकबाबाद ज़िले, हिकु शिकारपुर ऐं हिकु जो रतो दोरसा आहे। मीरपुर खास में मेडिकल जी शागिर्दाणी फहमीदा लिगारी जी आपघात ते मजबूर करण वारे केस में जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ 24 कलाकनि खां धरणो जारी। धरणे में सिविल सोसाइटी, वकील अॻवान, सियासी समाजी अॻवान समेत लिगारी बिरादरी जे मर्दनि औरतुनि ऐं ॿारनि जो वॾे अंग में शिरकत। धरणे सबबि गाॾियुनि जूं कतारूं लॻण सबबि ट्रैफ़िक मुकमल तौर ते मुअतल। एहतजाज कंदड़नि पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। अदालत केस में नामज़द औरत फरज़ाना समेत 2 जवाबदारनि जी हिफ़ाज़त ज़मानत मंज़ूर करे वरिती।